बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालुहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। तूं सपड़ ऐं सेकिड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, हमेशह जी नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं हीउ प्रोग्राम ही मंच अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहरान प्रोग्राम में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग ऐं सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। अॼु जो हीउ प्रोग्राम जेकॾहिं असां थोरो ॾिसूं था इस्लामिक डेट्स खे, त अॼु चहलम बि आहे ऐं इमाम सगोरनि जी क़ुर्बानीनि खे जॾहिं बि यादि कजे थो त असांखे हिकिड़ो ज़िंदगी जे लाइ ॾाढो वॾो लेसन मिले थो। ऐं करबला जी जेका तारीख़ आहे उन ते जॾहिं बि नज़र पवे थी, जॾहिं बि पढ़ूं था, जॾहिं बि डिस्कशन्स ॿुधूं था, जॾहिं बि कंहिं डिस्कशन में वेहूं था, त हर तरह सां असांखे जेको आहे न सिखण जे लाइ मौक़ो मिले थो। ऐं हर तरह सां असांखे सिखण जो जॾहिं मौक़ो मिले थो त इंसानु कोशिशि करे पंहिंजी अमली ज़िंदगी में बि जेको आहे न कुझु सुठो करण जी कोशिशि ज़रूरु करे। छो त ॿुधंदा घणो कुझु आहियूं ऐं डिस्कशन्स घणा असांजे साम्हूं थी रहिया हूंदा आहिनि, पर वरी जॾहिं पंहिंजी अमली ज़िंदगी ते थोरी असां नज़र विझूं त पोइ ख़बर पवंदी आहे त इंसानु जेको आहे सो केतिरो तमामु सुठियुनि शयुनि खां बि दूरि हूंदो आहे न। अॼुकल्ह जो जेको दौरु आहे, जंहिं दौर में पाण जेको आहे सो हर तरह जी लालच ॾिसी रहिया हूंदा आहियूं, असां हर तरह जा मफ़ाद ॾिसी रहिया हूंदा आहियूं, असां हर तरह इंसाननि खे जेको आहे न हिकु डोड़ में ॾिसी रहिया हूंदा आहियूं। उहा कामयाबी जी डोड़ हूंदी आहे, पर शायदि किथे असां विसारे वेठा आहियूं त जेका कामयाबी सचाई में हूंदी आहे उहा शायदि असांखे किथे कोन मिलंदी आहे। पर हा, हिकिड़ी शइ वाज़े सम्झ में ईंदी आहे त इंसान खे पंहिंजे हक़ जे लाइ ज़रूरु आवाज़ु उथारणु खपे, पंहिंजे हक़ जे लाइ ॻाल्हाइणु खपे। जिथे ज़ुल्म थी रहियो आहे उन जे लाइ आवाज़ु उथारणु खपे। जेकॾहिं असां ॻाल्हाए न बि सघूं था, का सिचुएशन अहिड़ी आहे, पर दिलि में ज़रूरु इक़रार करणु खपे। पर कोशिशि कजे त जिथे जिथे इंसानु ॻाल्हाए सघे थो उते ॻाल्हाइजे ज़रूरु। असांजे कंहिं फ़ैल सां, असांजे कंहिं जुमिले सां, असांजी ज़ुबान सां कंहिंखे को बेवजह का तकलीफ़ न पहुचे। छो त जेके ज़बान जा ज़ख़्म हूंदा आहिनि उहे कोन भरिजी सघंदा आहिनि। आम ज़ख़्म शायदि भरिजी वेंदा आहिनि, पर तलखियूं जेके हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं ॾुखियूं हूंदियूं आहिनि। नाज़रीन, अॼु जुमे जो ॾींहुं बि आहे ऐं जुमे जे ॾींहं जूं बि अवां सभिनीनि खे खोड़ सारी मुबारकूं ॾींदसि। छो त पाण सभु मञंदा आहियूं त जुमे जो ॾींहुं असां सभिनीनि जे लाइ ॾाढो वॾो ॾींहुं हूंदो आहे। ऐं हर ॾींहुं जेको आहे सो हुनजी पंहिंजी अहमियत त यकीननि थिए थी, हर घड़ीअ जी बल्कि पंहिंजी अहमियत हूंदी आहे। पर जुमे जो ॾींहुं शायदि असांखे हिकिड़ो मुकमल पैकेज मिली रहियो हूंदो आहे पूरे हफ़्ते में, न त हिकिड़ो ॾींहुं तव्हांजे लाइ आहे त तव्हां घणो वक़्तु पंहिंजे रब खे ॾियो, पंहिंजे इबादतुनि खे ॾियो। ऐं उहो वक़्तु शायदि ॾाढो ख़ूबसूरत बि गुज़रंदो आहे, ॾाढो सुठो बि गुज़रंदो आहे। ऐं इंसानु जॾहिं थकिजी पवंदो आहे न त पोइ हिकिड़ी राह हूंदी आहे, उहा रब पाक जी तरफ़ असांखे जेको आहे न वठी वेंदी आहे। ऐं असां जॾहिं जाइ नमाज़ ते वेही पंहिंजे परवरदिगार सां पंहिंजी मुश्किलातूं वंड करे रहिया हूंदा आहियूं त पोइ उहे तकलीफ़ूं, उहे मुश्किलातूं, उहे तमामु ॾुखिया कम आसानी में बि तब्दील थी वेंदा आहिनि। ऐं हूअं बि मूंखे लॻंदो आहे, मुंहिंजो माना पर्सनल हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे त कंहिं बि शइ जो हरूभरू न माण्हू खे घणो टेंशन न वठणु घुरिजे त हीउ कोन्ह थियो, हीउ कोन्ह थियो, फलाणी शइ रहिजी वई, फलाणो कमु रहिजी वियो। जेको नसीब में हूंदो आहे उहो त इंसान खे मिली वेंदो आहे। सो तमामु घणो जेको डिप्रेशन आहे न उहो असां स्क्रीन ॾिसी रहिया हूंदा आहियूं, हिकिड़ियूं माण्हुनि जूं तमामु ख़ूबसूरत ज़िंदगियूं शायदि असांजे साम्हूं हूंदियूं आहिनि, त पोइ जेके असां वटि हासिलात जेका हूंदी आहे त उनजो क़दुरु इंसान खे कोन हूंदो आहे। ख़ैर, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं करे सघजनि थियूं, पर जेके आयल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं था। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, एजुकेटेड आहिनि पाण ऐं ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा बि आहिनि, ॾाढो सुठो उन्हनि जो आवाज़ बि आहे। ऐं मतिलबु दीनी ऐं दुनियावी ॿिन्हिनि तरफ़ जॾहिं उन्हनि खे ॾिसिजे थो त माशाअल्लाह ॾाढो बैलेंस्ड वे में हर शइ खे वठी हलिया आहिनि। मां चई चुकसि त आवाज़ उन्हनि जो तमामु घणो ख़ूबसूरत आहे, तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम जी। पहिरियों मां चाहींदसि त तव्हां प्रोग्राम जी शुरूआति कयो ऐं जीअं तव्हां शुरूआति करणु चाहियो, बिस्मिल्लाह करियो। काबे की रौनक, काबे का मंज़र, काबे की रौनक, काबे का मंज़र,
اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر، دیکھوں تو دیکھے جاؤں برابر، دیکھوں تو دیکھے جاؤں برابر، اللہ اکبر اللہ اکبر۔ حمد خدا سے تر ہے زبانیں، کانوں میں رس گھولتی ہیں اذانیں، حمد خدا سے تر ہے زبانیں، کانوں میں رس گھولتی ہیں اذانیں، بس ایک صدا رہی ہے برابر، اللہ اکبر اللہ اکبر۔ اور تیرے حرم کی کیا بات مولا، تیرے کرم کی کیا بات مولا، تیرے حرم کی کیا بات مولا، تیرے کرم کی کیا بات مولا، تیرے کرم کی کیا بات مولا، تا عمر کر دے آنا مقدر، تا عمر کر دے آنا مقدر، اللہ اکبر اللہ اکبر۔ یاد آ گئی جب اپنی خطائیں، اشکوں میں ڈھلنے لگی التجائیں، یاد آ گئی جب اپنی خطائیں، اشکوں میں ڈھلنے لگی التجائیں، رویا غلاف کعبہ پکڑ کر، رویا غلاف کعبہ پکڑ کر، اللہ اکبر اللہ اکبر۔ سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ، ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां प्रोग्राम जी शुरूआति कई आहे। ऐं नाज़रीन, अॼु जॾहिं असां चहलम जी ॻाल्हि कयूं था त मातमी जुलूस बि असांखे नज़र अचनि था, ज़ादारी जो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां जॾहिं बि इन तरह जी महफ़िल में वेहंदा आहियूं त उते बि असांखे जेको आहे न हिकिड़ो हिकिड़ी करबला वॾी तारीख़ आहे, उन जे बाबति ॿुधायो वेंदो आहे, ऐं उते थींदड़ ज़ुल्म जे बाबति असांखे ॿुधायो वेंदो आहे, ऐं उनखे यादि कयो वेंदो आहे, करबला जी तारीख़ खे दुहिरायो वेंदो आहे। ऐं जॾहिं बि असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में बि वेहूं था इन्हनि ॾींहंनि ते, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे करबला जी तारीख़ ते असां ॻाल्हायूं था। ऐं मूं पहिरीं बि चयो त करबला हूअं बि जॾहिं बि करबला बाबति पढ़िजे थो, ॿुधिजे थो, कंहिं बि महफ़िल में वेहिजे थो, त असांखे घणो कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। पर वरी बि इंसान जेको आहे न थोरो पंहिंजे अमालनि जी तरफ़ बि ॾिसे। मां इन्हनि वॾनि ॾींहंनि ते ॾिसंदी आहियां त काफ़ी माण्हू जेको आहे न सुठियूं एक्टिविटीज़ बि करे रहिया हूंदा आहिनि, प्लांटेशन करे रहिया हूंदा आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो सुठो
मैसेज हूंदो आहे सोसाइटी में स्प्रेड करे रहिया हूंदा आहिनि, त इन तरह जा बि मैसेजिस जेको आहे न असांखे ॾाढा सुठा मिली रहिया हूंदा आहिनि। अच्छा, उन खां अलावा स्कूल्स तव्हांखे ख़बर आहे ओपन थी चुका आहिनि ऐं जेको आहे सो मोकलूं जून जुलाई ॾाढी सुठियूं तव्हां गुज़ारियूं हूंदियूं, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां गुज़ारियूं हूंदियूं ऐं अगेन तमामु कमकार ऐं ख़ासि तौर ते एजुकेशन डिपार्टमेंट सां जंहिंजी वाबस्तगी आहे, ख़ासि तौर ते स्कूल्स सां जंहिंजी वाबस्तगी आहे, त उहे तमामु उस्ताद हज़रात तव्हांजा कमकार ॾाढे सुठे अंदाज़ में बि थी रहिया हूंदा। ऐं काल्ह जो ॾींहुं जश्न आज़ादी जो ॾींहुं काफ़ी स्कूल्स में हिकु ॾींहुं पहिरियां ई जेको आहे न प्रोग्राम्स थिया, काल्ह जे ॾींहं ते बि कुझु स्कूल्स में प्रोग्राम्स थींदे असां ॾिठा, इंस्टीट्यूट्स में प्रोग्राम्स थींदे ॾिठा ऐं अॼु काफ़ी इंस्टीट्यूट्स में मोकल पिणु आहे एंड दैन सैटरडे संडे त हिकिड़ो सुठो गैप मिली वञे थो। सो मोकल जॾहिं बि हुजे न त उनखे फुल डे रेस्ट करे पोइ जॾहिं वरी असां कमकार ते लॻंदा आहियूं त उहो 2 ॾींहंनि जो जेको आहे न 2 या 3 ॾींहंनि जो गैप ॾाढो घणो थी वेंदो आहे। पोइ हुन में 2-4 जेकॾहिं एक्टिविटीज़ तव्हांजो आहिनि, तव्हांजा कुझु प्रोग्राम्स आहिनि सेट थियल, त ॾाढो सुठो रहंदो आहे त तव्हां जेको आहे न मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हुजो था। छो त हिकिड़ो कमु कंदे कंदे बि चवंदा आहियूं न त जॾहिं असां हिकु रोड ते हली रहिया हूंदा आहियूं त यू टर्न बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। सो उन ई तरह कमु ठीकु आहे थींदा रहनि, पर 2-4 ॿियूं एक्टिविटीज़ बि ॾाढियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि, त माण्हू उन तरह बि मूंखे फील थींदो आहे त तव्हां जेको आहे न रिलैक्स हूंदा आहियो ऐं मेंटली असां जेको आहे न सेट हूंदा आहियूं। हिकिड़ो कमु ऐं हिकु रफ़्तार सां हिक ई तरह सां उहो बि इंसान खे तंग करे रहियो हूंदो आहे। सो इन जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे त डिफरेंट एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हुजणु घुरिजे। आई थिंक त असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे। छा असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे? व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं अवी काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह वेहराण में। थोरो मौसम जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण ॾिठोसीं त जेको आहे तमामु घणियूं गर्मियूं ऐं विच में मौसम थोरो नॉर्मल बि थी वियो। हींअर वरी थोरी घणी असांखे जेको आहे न गर्मी जी शिदत बि महसूसु थींदी आहे ॾींहं जे टाइम ते, ख़ासि तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त 15 खां वठी 17 ताईं बरसातुनि जो स्पेल असांखे ॿुधायो वञे पियो ऐं उन खां अलावा सेकेंड स्पेल ॾाढो ज़ोर ऐं शोर सां जेके बारिशूं थियनि थियूं 18 खां 20 ताईं बि असांखे सेकेंड स्पेल जो ॿुधायो वञे पियो। त इन्हनि ॾींहंनि में 15 खां 20 ताईं 2 स्पेल बरसातुनि जा हूंदा, 20-21 ताईं। हिन वक़्तु पंजाब में तमामु सुठियूं बरसातूं थी रहियूं आहिनि ऐं पंजाब जे कंपैरिज़न में जेकॾहिं असां ॾिसूं था त सिंध में एतिरियूं बरसातूं कोन पियूं आहिनि, थर में बि हिन दफ़ा एतिरियूं बरसातूं कोन पियूं आहिनि। सो होपफुली त हींअर जेको असांखे मींहनि जो ॿुधायो वञे पियो, हिन बरसाति जे स्पेल जो ॿुधायो वञे पियो त थर में बि सुठियूं बरसातूं थींदियूं ऐं थर जॾहिं वसंदो आहे त पोइ वाक़ई थर बेहद ख़ूबसूरत थी वेंदो आहे। असां वटि इहा ॾाढी हिकिड़ी वॾी विज़िटिंग पॉइंट आहे जिन ते तमामु घणो सुठो कमु बि थियणु खपे ऐं हिन टॉपिक ते पाण ॻाल्हाए बि चुका आहियूं, सुठा प्रोग्राम्स बि पाण कंडक्ट करे चुका आहियूं। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब मौजूदु आहिनि। सो उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं था। जी, छा ॿुधाईंदव? सिंध जो हिकिड़ो मशहूरु आलिम दीन आहे, तमामु वॾी गादी आहे, साईं दिलवर साईं वातली वारा। उन्हनि जो इंतिहाई ख़ूबसूरत कलाम आहे, तस्मीम आहे तू शाह ख़ूबा तू जाने जाना, उन जी तस्मीम ते आहे। बिस्मिल्लाह। सल्ले अला नबी ना सल्ले अला मुहम्मदिन ओ जाने जाना ओ जाने जाना ओ शाह ओ जाने जाना
او شاہ شاہ جگ میں تجھو جواب نہ ہے، او شاہ شاہ او جانے جانا جگن میں تجھو جواب نہ ہے، حسین چہرو حسین چہرو این لال لبڑا، حسین چہرو این لال لبڑا، یہ گلن میں گلاب نہ ہے، جدہ نہاری کھلی کھکاری، ہزار دلیوں حبیب جاری، جدہ نہاری کھلی کھکاری، ہزار دلیوں حبیب ٹھاری، جھلک ڈٹھی جہیں مٹھا اواں جی، جھلک ڈٹھی جہیں مٹھا اواں جی، جھلک ڈٹھی جہیں مٹھا اواں جی، حشر میں ان سا حساب نہ ہے، او جانے جانا او شاہ شاہ جگ میں تجھو جواب نہ ہے، میٹھا تمہیں ہے ملی ہوا ہی، سخا میں سجخا سجی ہوا ہی، میٹھا تمہیں ملی ہوا ہی، سخا میں سجکاں سجی ہوا ہی، سوالی خالی ویو جے کو، سوالی خالی ویو جے کو، سوالی خالی ویو جے کو، یہ لکھو کہ کتاب نہ ہے، تو شاہ شاہ او جانے جانا جگن میں تجھو جواب نہ ہے، جدہ تو بولے چپن کھینچولے، کھنڈوں ای ماکھیوں مکھن تھو گھولے، جدہ تو بولے چپن کھینچولے، کھنڈوں ای ماکھیوں مکھن تھو گھولے، اکھر اکھر آہے موتی مانک، اکھر اکھر آہے موتی مانک، یہ تکیں جو خطاب نہ ہے، او جانے جانا کرم اللہ الہی جو سوال آہے، مٹھا چھڑیو مو ملال لاہے، مٹھا چھڑیو مو ملال لاہے، اوہاں سا اوریاں اندر جوں گالیوں، اوہاں سا اوریاں اندر جوں گالیوں، حبیب تو سا حجاب نہ ہے، او شاہ شاہ
ओ जाने जाना जगन में तुझो जवाब ना है हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब ना है। सुभान अल्लाह माशाअल्लाह, बेहद खूबसूरत बेहद खूबसूरत। नाज़रीन लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं था। अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी मैं आपको वेलकम कहती हूँ। अपना नाम बताएं, कहाँ से बात कर रहे हैं? लैया। जी अपना नाम बताएं, आप लैया से बात कर रहे हैं, नाम क्या है? हादी। क्या कहना चाहेंगे? ओके थैंक यू। आपने लैया से कॉल की। कहीं कहीं सिग्नल्स जो भी प्रॉब्लम होंदो आहे त सही तरीक़े सां ॻाल्हि ॿोल न थी सघंदी आहे। आवाज़ इलाही वॾी ॾात आहे। रब साईं हर कंहिंखे कंहिं न कंहिं पॉसिबल न आहे त रब साईं कंहिं जी तख़लीक़ कई हुजे ऐं उनखे कंहिं ॾात सां जेको आहे सो नवाज़ियो न हुजे, पर थोरो बसि वर्क करण जी ज़रूरत हूंदी आहे न, महिनत करण जी ज़रूरत हूंदी आहे। काफ़ी अहिड़ा बि माण्हू पाण ॾिसंदा आहियूं जंहिंजो कुदरती तौर ते एॾो ख़ूबसूरत आवाज़ु न हूंदो आहे, पर थ्रू दी प्रैक्टिस जेको आहे न उहो पंहिंजे कम खे सुठे अंदाज़ में प्रेज़ेंट कंदा आहिनि। कंहिंजो कंहिंजो आवाज़ु बेहदि ख़ूबसूरत हूंदो आहे, पर उहे वरी उन तरीक़े सां प्रैक्टिस न कंदा आहिनि, कमु न कंदा आहिनि, त पोइ वक़्त सां उहा शइ बि जेका आहे न ख़तमु थी वेंदी आहे। पर कुझु माण्हू ॾाढी सुठे अंदाज़ में प्रैक्टिस करे रहिया हूंदा आहिनि, ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे न उन्हनि जो कमु हूंदो आहे, त रब साईं उन ई तरह पोइ इज़तूं बि नवाज़ींदो आहे। वत इज़्ज़मंत छा वत ज़ुल्मंत छा। ऐं रब जा खेल आहिनि। रब जंहिंखे इज़तूं ॾिए ऐं इज़तूं जॾहिं अलाह तबारक व ताला ॾींदो आहे त पोइ हुननि खे संभालणु बि घुरिजे। मुंहिंजी कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड हुई, प्रोग्राम में शामिल थी। हुन हिकिड़ी ॻाल्हि मूंसां कई, मतिलबु स्क्रीन ते उहा ॻाल्हि न हुई, पर मूंसां पर्सनली ॻाल्हि कई त कोई बि दावत ॾींदो आहे न, त मूंखे जॾहिं कोई इनवाइट कंदो आहे कंहिं बि इंस्टीट्यूट में, त मतिलबु एमफिल करण खां पोइ हिकिड़ी सुठी पोज़ीशन ते अचण खां पोइ मूंखे जॾहिं दावतूं मिलंदियूं आहिनि त मां कोशिशि कंदी आहियां मां वञा। ऐं मूंखे वरी चवंदियूं आहिनि साथियाणियूं दोस्तूं त अच्छा तोखे फलाणे जी दावत आहे कंहिं इंस्टीट्यूट में, फलाणे हंधि तूं हली वेंदी आहे ऐं तूं जेको आहे उन्हनि सां ॻाल्हाईंदी बि न आहीं, पिक एंड ड्रॉप एंड ऑल थिंग्स जेके पोयां थी रहियूं हूंदियूं आहिनि, तूं वेंदी आहीं। त उन ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत जुमिलो चयो त जॾहिं रब इज़तूं ॾिए थो त उनखे संभालणु घुरिजे। सही, इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी ख़ूबसूरत लॻी। त वाक़ई में जॾहिं परवरदिगार इज़तूं ॾींदो आहे न त इंसान खे उॾामणु न घुरिजे। तव्हां वटि बाबा आहे छा जो तव्हां उॾामो था? उन्हनि तमामु शयुनि खे जेको आहे न संभालणु घुरिजे। सभु रब जी देन हूंदी आहे। रब पाक जॾहिं ॾींदो आहे त पोइ उनखे जेको आहे न इंसान खे ऑन करणु घुरिजे ऐं दिलि सां ऑन करणु घुरिजे। अॻियां वधूं था ऐं सरताज हफ़ीज़ तव्हां खां नाते कलाम ॿुधंदासीं। जी ॿियो छा साम्हूं आहे, छा ॿुधाईंदव? इंतहाई ख़ूबसूरत कलाम आहे, दुआया कलाम आहे, तो हुज़ूर अलैहिस्सलाम जी बारगाह रिसालत में हाज़िरी थिए। सुभान अल्लाह आमीन। हाँ जी, याद पेश करिए। हाँ बिस्मिल्लाह। सल्ले अला नबी ना सल्ले अला मुहम्मदिन। हो हिन साल मौला मुंहिंजो वारे, हिन साल मौला मुंहिंजो वारे, हिन साल मौला मुंहिंजो वारे। दुआ क्यो मदीनो, दुआ क्यो मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला मुंहिंजो वारे है, हिन साल मौला। वेठो पुकारिया रोई रोज़ानो, सिक यार जी क्यों आहे दीवानो। वेठो पुकारिया
रोई रोज़ानो सिक यार जी क्यों आहे दीवानो हर पल छॾिया थो गम में गुज़ारे हर पल छॾिया थो गम में गुज़ारे दुआ क्यों मदीनो दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला मिस्कीन आया का भी गाल नाहे लज रखंदो पाणी लज पाल आहे मिस्कीन आया का भी गाल नाहे लज रखंदो पाणी लज पाल आहे लज रखंदो पाणी लज पाल आहे कॾहिं न सुहिणो वेहंदो विसारे कॾहिं न मदनी वेहंदो विसारे दुआ क्यों मदीनो दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला एॾो विछोड़ो सहंदी कीअं दिल दीदार खां सिवा रहंदी कीअं दिल एॾो विछोड़ो सहंदी कीअं दिल दीदार खां सिवा रहंदी कीअं दिल दीदार खां सिवा रहंदी कीअं दिल जीअंदी भला हित कंहिंजे सहारे जीअंदी भला हित कंहिंजे सहारे दुआ क्यों मदीनो दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला मुंहिंजो वाॻू वारे हिन साल मौला अब्बास ॾाढो मां उदास आया वेठो रखियूं बस हीअ आस आया अब्बास ॾाढो मां उदास आया वेठो रखियूं बस हीअ आस आया वेठो रखियूं बस हीअ आस आया हिकु ॾींहुं लॻंदी कश्ती किनारे हिकु ॾींहुं लॻंदी कश्ती किनारे दुआ क्यों मदीनो ओ जल्दी ॾेखारे हिन साल मौला सुभान अल्लाह माशाअल्लाह जॾहिं बि इहा नातिया कलाम मां ॿुधंदी आहियां त महसूसु थींदो आहे सिक तमामु वॾी शइ आहे ऐं हुज़ूर जी सिक हुजे ऐं हुज़ूर न ॿुधे इहो मुमकिन न आहे त हाज़िरी त हिकु ॾींहुं ज़रूरु लॻणी आहे पर पोइ ॾींहं वक़्तु घड़ियूं सभु मुक़ररु हूंदियूं आहिनि उन परवरदिगार जी ज़ात सभु कुझु जेको आहे न इंसान जे लाइ तइ करे रखियो हूंदो आहे वक़्तु थी वियो आहे नज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी, हिन ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। जुमे जो प्रोग्राम जेको तरतीब ॾिनल हूंदो आहे जंहिं तरीक़े सां मतिलबु काफ़ी टाइम खां सुबुह में राउंड प्रोग्राम नशर थी रहियो आहे ऐं मुर्तज़ा मजबूर साहिब जो ॾाढियूं सुठियूं ख़िदमतूं आहिनि, ॾाढियूं सुठियूं महिनतूं आहिनि, तमामु घणियूं महिनतूं आहिनि हिन प्रोग्राम खे बिल्ड करण जे पोयां, हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचाइण जे पोयां। तव्हांजी बि हमेशह ॾाढी सुठी हिकिड़ी मोट रही आहे। मतिलबु आउं जॾहिं मेहरान टेलीविज़न ते कोन बि हूंदी हुयसि त मां ॾिसंदी हुअमि त हिन प्रोग्राम खे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॾिठो वेंदो आहे ऐं ॾाढे मुहबत सां, ॾाढे चाह सां प्रोग्राम जो इंतज़ारु कजे थो, ॾिसिजे थो। त शुरू खां हिकिड़ो पैटर्न रहियो आहे त जुमे जे ॾींहं ते मतिलबु इन ई तरीक़े सां प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कजे त असां जेको आहे सो नातिया कलाम ॿुधूं ऐं जेको आहे सो इन ई तरह ज़िक्र कयूं त प्रोग्राम हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदो आहे तमामु व्यूअर्स ताईं। सो इहा रीत हिकिड़ी क़ाइमु रहंदी अचे पई। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सो तव्हांजी तरफ़ अॻियाईंदासीं, कुझु तव्हां खां ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? झेलम जा ॾियारा आहिनि, बल्कि झेलम ई आहे जी। त हिकिड़ो उर्दू में मरसियो मालिकनि जी बारगाह में पेश कयूं था। जी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। हाय सादात, हाय सादात, हाय सादात, हाय सादात, हाय सादात ने इस दहर में क्या क्या देखा, हाय सादात ने इस दहर में क्या क्या देखा, हाय सादात ने इस दहर में क्या क्या देखा, अपनी आँखों को सदा खून ही रोता देखा, अपनी आँखों को सदा खून ही रोता देखा, हाय सादात, हाय सादात, पुश्त पे जिसको बिठाते थे रसूले अकरम, पुश्त पे जिसको बिठाते थे रसूले अकरम, उस नवासे ही का सर बरसर नेज़ा देखा, उस नवासे ही का सर बरसर नेज़ा देखा, हाय सादात ने इस दहर में क्या क्या देखा, जिसके बाजू थे रिदा ज़ैनब व कुबरा के लिए, जिसके बाजू थे रिदा ज़ैनब व सुगरा के लिए, कैसे बीबी ने उसे बाजू बुरीदा देखा, कैसे बीबी ने उसे बाजू बुरीदा देखा, हाय सादात ने इस दहर में क्या क्या देखा, वो तकी हो के नकी मूसी काजिम या रज़ा, वो तकी हो के नकी मूसी काजिम या रज़ा, सख्तियाँ कैद की और जहर का प्याला देखा, सख्तियाँ कैद की और जहर का प्याला देखा, हाय सादात, हाय सादात, गिर गई खाक पे गश खाके अली की बेटी, गिर गई खाक पे गश खाके अली की बेटी,
پوچھا سغران کے پردیس میں کیا کیا دیکھا، پوچھا سغران کے پردیس میں کیا کیا دیکھا، ہائے سادات نے اس دہر میں کیا کیا دیکھا، ہائے سادات نے اس دہر میں کیا کیا دیکھا، اپنی آنکھوں کو سدا خون ہی روتا دیکھا، ہائے سادات، ہائے سادات، ہائے سادات، ہائے سادات۔ اللہ اکبر، اللہ اکبر۔ لائیو کالر آہن، انہن کے پروگرام میں شامل کیوں تھا۔ ہیلو، السلام علیکم۔ وعلیکم السلام ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ جی تواں کے بھلی کار چوں تھا، کیاں آहियो؟ میرجت صاحب خوش لگا پیا بابا خیر، تاں ٻڌايو؟ الحمدللہ، تواں جو دعاؤں آهن، چھا چوندو؟ پروگرام ॾिसो पिया؟ پروگرام ॾिसूं पिया، الحمدللہ हले پروگرام۔ जी जी, तव्हां जी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शामिल थींदा आहियो। जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं कीअं गुज़रंदो आहे तव्हांजो? फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास। मदीनो पाक का भोग आहे छा? हा हा, बेशक बेशक। केॾी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। मदीनो पाक आहे, मज़ाक त न आहे। मदीने पाक जो जेको हिकिड़ो सेकंड आहे न, उहो बि अलाए छा जो मट आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इलाही ख़ुशि नसीब आहियो तव्हां। ख़ुशि रखे जी, आमीन आमीन आबाद रखे, आमीन। ईअं ई दुआऊं कंदा कयो। अॼु मां वॾा मूं बि सोचियुमि पे, मूंखे ख़बर हुई त तव्हांजी कॉल ज़रूरु ईंदी प्रोग्राम में। जुमे जे ॾींहुं ते तव्हां ज़रूरु प्रोग्राम में शामिल थींदा आहियो। दुआऊं जॾहिं कयो त ज़रूरु असांखे यादि कंदा कयो, पंहिंजी दुआउनि में ख़ासि यादि कंदा कयो। तव्हां जंहिं सरज़मीन ते मौजूदु आहियो, तव्हां जंहिं भलारे मुल्क में मौजूदु आहियो, अलाह साईं तव्हांजा नसीब सुठा कया आहिनि। नाज़रीन, अॻियां वधूं था ऐं तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। सो छा वधीक सिलेक्ट कयो अथव, छा ॿुधाईंदव? इरादो कुझु ॿियो हुयो पढ़ण जो, जी, पर चाचा साईं ॻाल्हि अहिड़ी कई। हा हा, बिल्कुलु। अच्छा, हिकु कॉल प्रोग्राम में शामिल कयूं था, उन्हनि खे शामिल करे पोइ अॻियां वधूं था। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, आउं ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया आहियो? जी अलाह करम जी, बिल्कुलु मां ठीकु। माशाअल्लाह, प्रोग्राम तमामु बहितरीनु थो हले। जी जी, तव्हांजी महिरबानी। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? जी अदी, मां लतीफ़ बारी जो जामशरो कोटली खां थो ॻाल्हायां। प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया, कीअं लॻे पियो? माशाअल्लाह अॼु तमामु बहितरीनु तव्हांजो प्रोग्राम थो लॻे, तमामु बहितरीनु। पर असांखे आरजे रमीज़ अली हिंगोर जी कमी महसूस बि थिए। अच्छा, उन्हनि खे त प्रोग्राम में असां शामिल कंदा आहियूं, एज़ ए गेस्ट ईंदा आहिनि प्रोग्राम में। उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो कमु आहे, ऐं हीअ हिकिड़ी पंहिंजी स्क्रीन आहे। सो ज़रूरु उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिल कंदासीं। तव्हां चयो आहे त थैंक यू प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ, महिरबानी तव्हांजी। सो जी, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीना मज़दरे मेहरो वफा है। मदीना मज़हरे जूदो सखा है। मदीना हुस्न फितरत का है मज़हर। मदीने में जमाले मुस्तफ़ा है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी
الفت مدینے سے یوں ہی نہیں، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے، میں مدینے کی جانب نہ کیوں میں کھینچوں، میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں، میرا دین اور دنیا مدینے میں ہے، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے۔ عرش اعظم سے جس کی بڑی شان ہے، روضہ مصطفیٰ جس کی پہچان ہے، روضہ مصطفیٰ جس کی پہچان ہے، جس کا ہم پلہ کوئی محلہ نہیں، جس کا ہم پلہ کوئی محلہ نہیں، ایک ایسا محلہ مدینے میں ہے، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے۔ اعزاز یہ حاصل ہے تو حاصل ہے زمین کو، افلاک پہ تو گنبد خضرا نہیں کوئی، اے ظرف نظر دیکھ، اے ظرف نظر دیکھ، مگر دیکھ ادب سے، سرکار کا جلوہ ہے تماشا نہیں کو، ایک ایسا محلہ مدینے میں ہے، اور مجھے موت کا کوئی خطرہ نہ ہو، موت کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو، اور مجھے موت کا کوئی خطرہ نہ ہو، موت کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو، موت کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو، کاش سرکار ایک بار مجھ سے کہیں، کاش سرکار ایک بار مجھ سے کہیں، اب تیرا مرنا جینا مدینے میں ہے، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے۔ واہ دا الہی خوبصورت ماشاءاللہ ماشاءاللہ الہی سکون ऐं الہی سرور महसूस थी रहियो आहे بے حد خوبصورت ناظرین وقت थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो सो न्यूज़ ॾिसूं था उन खां पोइ कंटिन्यू कयूं था अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह बहिराण
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी आवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में. हीउ प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुतो आहे. बरसातुनि जे स्पेल जो आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलियसि, पर ॿुधायो वञे पियो त सेकेंड जेको स्पेल आहे 18, 19, 20, 21 ताईं, इन विच में जेके बरसातूं पवंदियूं, तमामु घणियूं बरसातूं पवंदियूं. सो असां वटि कन लाटार तमामु घणी हूंदी आहे. माना ॿुधंदा बि आहियूं त बाबा मींहुं वसंदो, तमामु घणो मींहुं वसंदो. असांखे जेको आहे सो मौसमियात खाते वारा अपडेट करे रहिया हूंदा आहिनि, पर उहो ई कन ते ॻाल्हि पवंदी आहे. पर जेको आहे न असां हुनखे ईअं ई छॾे ॾींदा आहियूं त हा मींहुं पवंदो, ॾिसंदासीं. नुक़सान बि तमामु घणा थींदा आहिनि. सो तमामु घणो पंहिंजो ख़्यालु कयो. ओवरऑल जेकी बि तव्हांजो सिस्टम, जेको तव्हांजो सेटअप आहे, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो त जीअं असां जेको आहे न घणे नुक़सान खां बची सघूं. ऐं बाद में वरी पोइ जेके नुक़सान ऐं न्यूज़ डिपार्टमेंट में वेंदी आहियां मां, त एतिरियूं न्यूज़ जेको न ॿुधी बि न सघंदा आहियूं, या सोशल मीडिया ते बि पाण जेको आहे स्क्रोलिंग कंदे कंदे नुक़सान जॾहिं साम्हूं ईंदा आहिनि त ॾिसी बि कोन सघंदा आहियूं त छा एतिरा नुक़सान असां वटि थियनि था. ऐं उन्हनि जो जेको आहे न भरपाव बि पोइ वरी मुमकिन न हूंदो आहे. अच्छा, अॼु जेको आहे सो हज़रत दाता गंज बख़्श रहमतुल्लाह अलैह जो 982 उर्स मुबारक जो तक़रीबूं शुरू थी वियूं आहिनि. ऐं सालियानो 3 ॾींहं तव्हांखे ख़बर आहे त उर्स मुबारक जी रिवायती तौर ते तक़रीबूं हूंदियूं आहिनि. ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उर्स मुबारक जॾहिं शुरू थींदो आहे त उनखां पोइ जेको आहे न बाक़ी तमामु उर्स बाद में मतिलबु शुरू थियणु असां ॾिसंदा आहियूं. हर साल जेको आहे सो इन ई तरह स्केड्यूल असांजे साम्हूं ईंदो आहे. सो उन तरह बि असां प्रोग्राम्स कंडक्ट करे चुका आहियूं. ऐं अॼु जेको आहे सो नाले मिठो मैसर साहिबु प्रोग्राम में मौजूदु आहिनि. नाले मिठो मैसर साहिबु माना जुमे जो प्रोग्राम कयूं ऐं उन्हनि खे यादि न कयूं, इहो मुमकिन न हूंदो आहे. पर थींदो ईअं आहे त पाण हमेशह मतिलबु असांखे वेट कराईंदा आहिनि, लेट असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि. तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था. अच्छा, शाह इनायत शहीद जो बि उर्स मुबारक जेको आहे सो उनजो बि ज़िक्र असां प्रोग्राम में कंदा हलिया आहियूं. सो उर्स मुबारक जूं जेके तक़रीबूं शुरू थींदियूं आहिनि, कीअं ॾिसंदा आहियो? रिवायती अंदाज़ में हर साल पाण ॾिसी रहिया हूंदा आहियूं. असल में छा आहे त अलाह जा प्यारा बाना आहिनि ऐं अलाह तबारक व ताला उन्हनि जी इज़त केतिरो बुलंद बाला कयो आहे जो इहे माण्हू जेके हिन टाइम जा जेके माण्हू आहिनि उन्हनि सां मिलिया न, उन्हनि मां जेको आहे सो हिकिड़ो इंस्पायर थिया त उन्हनि खे यादि कनि. पर इन्हनि माण्हुनि सिर्फ़ु महज़ पंहिंजूं ज़िंदगियूं अलाह तबारक व ताला जे हमदो सना जे लाइ वक़ुफ़ करे छॾियूं. सुभान अल्लाह. ज़िक्र अज़कार में माना पंहिंजूं ज़िंदगियूं हुननि गुज़ारियूं ऐं उन्हनि जे अलाह तबारक व ताला मक़ाम खे एतिरो त बुलंद कयो आहे जो माना समय साल गुज़री विया आहिनि त अॼु बि माण्हू उन्हनि खे उन अक़ीदत मोहबत मां यादि कनि था. संदन जेका दरबारूं आहिनि उते वञी ऐं संदन वसीलो वठी अलाह तबारक व ताला खां दुआ घुरनि था ऐं माण्हुनि जूं दुआऊं मुस्तजाब थियनि थियूं. ऐं अलाह तबारक व ताला त जिथे किथे इंसान खे जेको आहे बेशक रब जी ज़ात ई आहे, पर अलाह खे जेको आहे पर जेके इहे बुज़ुर्ग जेके बाना आहिनि अलाह तबारक व ताला जा, इन्हनि जी तमामु वॾी ख़िदमत आहे. साईं दादा गंज बख़्श बरे सगीर जो तमामु हिकिड़ो वॾो जेको आहे सो औलिया आहे. हा, वॾो वलीउल्लाह थी गुज़रियो आहे जंहिंजे माना हथ ते अलाए केतिरा माण्हू मुस्लमान थिया. ऐं तॾहिं त माना सम्झो इहो एॾो कोन हुयो को पंहिंजो कम्यूनिकेशन जो दौरु या का ॿी, पर उन ज़माने में बि संदन एतिरी त अलाह तबारक व ताला सां वेझड़ाई, एतिरो त पाण खे हुननि पंहिंजो जेको आहे सो वक़ुफ़ करे छॾियो अलाह तबारक व ताला जे हमदो सना जे लाइ, जो माण्हुनि जा टोलनि जा टोला अची ऐं साईं जन जे माना हथ ते बैत करे मुस्लमान थिया. ऐं अॼु बि संदसि दरबार ते मेला मतल आहिनि. हूअं बि सदाईं मेला मतल हूंदा आहिनि. असांजो बि हिकिड़ो 2 चकर वञणु थियो आहे अल्हम्दुलिल्लाह. पर सदाईं दाता जी दरबार ते हमेशह जीअं सोणे कलंदर लाल शहबाज़ जे मज़ार ते तव्हां जॾहिं बि वेंदव त तव्हांखे महसूसु थींदो त मेलो आहे. सोणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन जे माना मज़ार शरीफ़ ते वेंदव त तव्हांखे ईअं माना फील थींदो त अॼु बि मेलो आहे.
सोने सचल सरमस्त जे दरबार ते वेंदो, शाह अब्दुल करीम बुलड़ी जे दरबार ते वेंदो। मक़सदु जेके अल्लाह तबारक व तआला सां जन पंहिंजो जेको आहे सो नींहुं निभायो आहे, रब पाक जे लाइ जन पंहिंजूं वक़फ़ूं ज़िंदगियूं करे छॾियूं, त उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला मक़ाम अता कयो आहे। वत इज़ मन तशा वत ज़िल मन तशा। इंसान माण्हू चवे त भाउ मूंखे केरु यादि करे, इहो मुमकिन कोन्हे को, पर जेकॾहिं अलाह कंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ मोहबत विझे त उहो उनखे यादि बि कंदो, उन जो फॉलोअर उन जो पोइ लॻो बि बणिजी वेंदो। इहे सभु ॻाल्हियूं अल्लाह तबारक व तआला जूं आहिनि, जेके माना इहो मक़ाम इहो मर्तबो रब पाक उन्हनि औलिया इकरामनि खे बख़्शियो आहे। बेशक बेशक, ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे। कॉलर आहिनि, प्रोग्राम में शामिल करियूं था उन्हनि खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, भेण छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो अदा ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? दुआ लॻी आहे, शुक्र आहे। नालो ॿुधायो पंहिंजो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ऐं किथां खां ॻाल्हायो पिया? मां साईं बरकत अली ॻाल्हायां थो, ज़िला घोटकी खां। अच्छा, घोटकी खां ॻाल्हायो पिया। घोटकी जो मौसम कीअं आहे हिन वक़्तु? जी जी, प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदव? माशाल्लाह, तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे। मलूद VIP था हलायो ऐं असांखे ॾाढो प्रोग्राम पसंदि अची वियो। थैंक यू थैंक यू। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, छा चवणु चाहींदव? जी जी, जुमे जो ॾिहाड़ो आहे ऐं प्रोग्राम बि जुमे जे ॾींहं जे हिसाब सां आहे, छा चवणु चाहींदव तव्हां? जुमे जो माशाल्लाह ज़बरदस्त आहे। हीउ प्रोग्राम असां हर जुमे जो ॾिसंदा आहियूं। माशाल्लाह, तव्हांजो बहितरीनु आहे, ज़बरदस्त। महिरबानी, थैंक यू थैंक यू। तव्हां घोटकी मां प्रोग्राम में शामिल थियो। अॼु चहलम बि आहे, नाले मिठा में छा चवणु चाहींदव? अल्लाह तबारक व तआला इमामनि सगोरनि जे सदके ऐं असांजे जाननि जे मथां, असांजे मुल्क जे मथां, असांजी सुहिणी सिंध जे मथां रहम ऐं करम फरमाए। बेशक हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी हिकिड़ी वॾी क़ुर्बानी आहे, जेका सदियुनि ताईं माना हले थी पई ऐं जेसीं ताईं क़यामत थींदी तेतोणीक पई हलंदी। छाजे करे जो उन्हनि पंहिंजो सॼो जेको कुटुंब कबीलो आहे उहो हक़ ऐं सच जी ऐं अल्लाह तबारक व तआला जे रज़ा जे ख़ातिर क़ुर्बान कयो। ॿुधव न, कंहिं माना पंहिंजे कंहिं ज़ाती मुफ़ाद या ज़ाती कंहिं मक़सद जे लाइ न, पर हज़रत नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दीन खे माना जेको दाग़ पियो लॻे, जेको यज़ीद जंहिं टाइम ते जेके कम पियो करे ऐं पोइ माना उनखे रोकण जे लाइ कूफे वारनि माण्हुनि साईं खे ख़त लिखिया, तव्हां अचो ऐं असां तव्हांजी बैत कंदासीं, पर पोइ गुफ़े जा माण्हू बेवफ़ा हुया ऐं पोइ साईं जन खे अकेलो करे विया। पर साईं जन वरी बि साईं जन सभिनी खे इजाज़त, माना राति जो रोशनी बंदि करे साईं जन फरमायो जंहिंखे वञिणो आहे उहो वञे। माना इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे त मथां को माण्हू महसूसु करे त भाउ असां उतां रलिजी आया आहियूं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां, हाणे हितां जो मुंहुं मोड़े असां जान बजाए पंहिंजी निकिरंदासीं त साईं इमाम साईं छा चवंदो। पर इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे त पाण केॾो फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो करे सभिनी खे चवनि त बाबा जंहिंखे वञिणो आहे उहो भली वञे। पर सुभान अल्लाह, जेके साईं जा साथी हुया उहे जानसार हुया ऐं उन्हनि पंहिंजे जान जी परवाह करण खां बग़ैर साईं जन सां हामी भरी साईं जन सां गॾु बीठा ऐं पोइ जाम शहादत नोश कई। जिन जी ज़िंदगी हुई उहे माना बची विया ऐं हिकिड़ो वॾो सान्यो आहे हिकिड़ो इस्लामी दुनिया जो हिकिड़ो वॾो सान्यो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला संदन मज़ारुनि जे मथां बेशक जन्नत जा उहे सरदार आहिनि। हा, त उहे बेशक जन्नत जा मालिक ई आहिनि। असां त इहो रब खां दुआ घुरंदासीं त उन्हनि जे सदके, अमा बतूल जे सदके, सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदके, हसनैन करीमैन ऐं संदन औलाद जे सदके असांजे जाननि जे मथां अल्लाह तबारक व तआला रहम ऐं करम। आमीन आमीन, इलाही आमीन, इलाही आमीन। तव्हां खां कुझु ॿुधंदासीं बि। जी जी जी, छा ॿुधाईंदव? माइक तव्हांजे साम्हूं आहे। बसि चेलम शरीफ़ बि आहे त उन हिसाब सां पंहिंजे वालिद साहिब जी हिकिड़ी हज़रत अली करम अल्लाह वजह जिन जे शान में मनक़बत लिखियल आहे, उहा पेश कंदा।
صلی علی نبینا صلی علی محمد صلی علی شفیعنا صلی علی محمد علی سائیں اساں جو توں امیر المومنین آہیں علی سائیں اساں جو توں امیر المومنین آہیں دنیا میں دین وارن جے دنیا میں دین وارن جے دل میں دل نشین آہیں علی سائیں اساں جو توں امیر المومنین آہیں پچھو جبرائیل جد تو کھاں تا اج جبرائیل کاتے آ پچھو جبرائیل جد تو کھاں تا اج جبرائیل کاتے آ چکا سے چو طرف چیوسی چکا سے چو طرف چیوسی تا آہ یقین تو آئی علی سائیں اساں جو توں امیر المومنین آہیں علم جو شہر عربی آہیں ان جو تو دروازو علم جو شہر عربی آہیں ان جو تو دروازو عدل انصاف وارو عدل انصاف وارو امینن کھاں امین آئی علی سائیں اساں جو توں امیر المومنین آہیں محمد جے مدرسے میں پڑھی قرآن کی پورو محمد جے مدرسے میں پڑھی قرآن کی پورو ختم ادھ منٹ میں ختم ادھ منٹ میں ختم سائیں ذہینن کھاں ذہین آئی علی سائیں اساں جو توں امیر المومنین آہیں اندھے مانی گھری تو کھاں تتو سوٹھ ڈنس سائیں اندھے مانی گھری تو کھاں تتو سوٹھ ڈنس سائیں سخی سرتاج سائل کے
सखी सरता जसाइल खे कंदो रंज कॾहिं बि किनाई अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं ऐं हसन बचड़ो बचो कासिम हुसैन बि तो ॾिनो हैदर हसन बचड़ो बचो कासिम हुसैन बि तो ॾिनो हैदर ज़ैनुल आबदीन जा बाबा ज़ैनुल आबदीन जा बाबा ज़ैनुल आबदीन तूं आई अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं दुनिया में दीन वारनि जे दुनिया में दीन वारनि जे दिलनि में दिल नशीन आई अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं ऐं ग़ुलाम नबी गदागर खे करे सॾड़ो चयुव साईं ओ ग़ुलाम नबी गदागर खे करे सॾड़ो चयुव साईं महेसर जो घुरी सो घुर महेसर जो घुरी सो घुर जो सफ़ा मिसकीन तूं आई अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आई दुनिया में दीन वारनि जे दुनिया में दीन वारनि जे दिलनि में दिल नशीन आई अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं माशाल्लाह माशाल्लाह हुज़ूर जे घराणे जो ज़िक्र हुजे ऐं जी लाइव कॉलर आहिनि जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हक़ मौजूद अदी जी सदा मौजूद भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो नालो ॿुधाइजो किथां खां ॻाल्हायो पिया अली जफ़री हक़ मौजूद होटल है शेरी स्टाफ था अदी अच्छा अदा ख़ुशि आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह भेण दुआऊं लॻी थियूं तव्हां ख़ुशि आहियो अदी जो ख़ैर लॻो अल्हम्दुलिल्लाह दुआऊं आहिनि अच्छा प्रोग्राम ॾिसो पिया छा चवणु चाहींदव प्रोग्राम जे हवाले सां अदी ज़बरदस्त प्रोग्राम हले पियो अॼु जुमे जो ॾिहाड़ो बि आहे ऐं चहलम बि आहे दिलि सां तव्हांजो प्रोग्राम जी हाँ जी हाँ वेठा आहिनि नाटकान तमामु बहितरीन आहिनि अलाह से हयातियूं ॾियनि अहिड़ा असां वटि असास आहिनि तमामु असां वटि नाटक मोती माण्हू आहिनि आमीन आमीन से मेहरबानी जी तव्हांजी महिरबानी ॿिनि जहान जे वाली जो असां तव्हांखे जेको आहे हिकिड़ो तारीफ़ आहे हुनजे शान में कंहिं शहर जेको कई आहे उहा थोरी ॿुधाईंदासीं जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मोहत मिठे महबूब जो जी तजला ॾिन तारा वाह हुस्न वारा वाह महबूब जो जी तजला ॾिन तारा वाह हुस्न वारा हथ हल्का निज़ाकत में निज़ारा वाह हुस्न वारा वाह वाह वात वन चमकू छल्ला दिन लामारा वाह हुस्न वारा वाह दावा कुंडो जटा पारा वाह हुस्न वारा वाह दावा हथ हल्का पैर पोशीदा निज़ाकत में निज़ारा वाह हुस्न वारा गोलक निरार मंझ कुंडो मंझ पारा वाह हुस्न वारा दंत महारन में माणक मोती सुहन प्या सारा वाह हुस्न वारा वाह वाह जबरदस्त जबरदस्त
थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ कंटिन्यू कयूं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जुमे जो ॾींहं जो प्रोग्राम इन तरह हूंदो आहे, मतिलबु सूमर खां वठी जुमे ताईं हिकिड़ी रिदम सां प्रोग्राम हली रहिया हूंदा आहिनि न, डिफरेंट प्रोग्राम्स असांजा ऐं मुख़्तलिफ़ महिमान। जुमे जे ॾींहं ते हालांकि असां वटि जेके महिमान हुजनि था कोशिशि कंदा आहियूं त असां रिपीट में बि महिमान रखंदा आहियूं, पर प्रोग्राम कंडक्ट कंदे हिकिड़ो पंहिंजो सहर तारी थी वेंदो आहे। जुमे जे ॾींहं ते ब्रेक खां पोइ बि मां ख़ामोश वेठी हूंदी आहियां ऐं हिकिड़े रिदमेटिक वे में असांजो प्रोग्राम अव्हां ताईं पहुची रहियो हूंदो आहे, ॾाढो सुकून बि मिली रहियो हूंदो आहे। नाले मिठो वैसे साहब मूं चयो पिए त हुज़ूर जे घराणे जो ज़िक्र हुजे जी 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 ऐं उहो ज़िक्र दिलि सां हुजे, छो त दिलि सां न हुजे त उहो उन इंसान खे नसीब बि न थो थिए न ज़िक्र कंदे। ऐं उन महफ़िल में तव्हां मौजूदु हुजो, उहो बि रब साईं कुझु इंसान खे चूंडींदो आहे उन महफ़िल जे लाइ, छो त रब न चूंडे त मुमकिन नाहे, हुज़ूर न चूज़ करे त इहो मुमकिन नाहे त तव्हां उते हुजो, तव्हां उन शहर में हुजो, तव्हां महसूस करियो। ऐं हिकिड़ो अज़कु दुआउनि जो सिलसिलो बि जारी हूंदो आहे ऐं यकीन पाण रखूं था पंहिंजो बिलीव आहे त रब पाक ज़रूरु ॿुधंदो आहे। सो दुआउनि जो जेको सिलसिलो आहे या दुआ जीअं चयो वेंदो आहे त इबादत जो मग़ज़ आहे, तव्हांजो इन बाबति छा ख़्यालु आहे? शायदि दुआ जेका उहा आहे अलाह तबारक व ताला रद्द न कंदो आहे, पर साॻे वक़्तु कुझु माण्हू जा पंहिंजा बि जेके आहिनि अहमाल उहे बि दुआ खे मुस्तजाब करण में तमामु हिकिड़ी वॾी अहमियत रखनि था। जीअं को माण्हू 3 जुमा मुसलसल नथो पढ़े निमाज़, पहिरीं त 5 वक़्त आहे, पर जुमे जी निमाज़ बि पढ़णु हिकिड़ी वॾी ख़ुशनसीबी आहे। सही पिया चओ। घणा दोस्त आहिनि असांजा अहिड़ा जेके निमाज़ पढ़नि ई कोन, 12 महीने ईद जी निमाज़ बि पढ़नि या न पढ़नि, ख़ैर उहो उन्हनि जो ऐं अलाह जो मामिलो आहे, असांखे दख़ल अंदाज़ी करणु या माना, पर असां हिकिड़ी उन्हनि खे हिकिड़ो सलाह ॾींदासीं त जे अलाह तबारक व ताला तव्हांखे हेॾो सुहिणो हसीन हेॾियूं अरबनि खरबनि रुपयनि जी नेमतुनि सां नवाज़े करे दुनिया ते आंदो आहे त तव्हां उन जे दर खां मुंहुं मोड़ियो था, इहा हिकिड़ी वफ़ा जी ॻाल्हि न आहे, इहा बेवफ़ाई जी ॻाल्हि आहे। त जेकॾहिं माण्हू हिकिड़ो जुमो छॾे थो, ॿियो जुमो छॾे थो, टियों जुमो छॾे थो, त उन जे दिलि जे मथां हिकिड़ो सम्झो तह चढ़ी थो वञे ऐं उहो माण्हू जेको आहे सो नेकिन खां परते थींदो थो वञे। हा, के माण्हू अहिड़ा हूंदा जिन जूं माना नेकियूं बि घणियूं हूंदियूं, नेकियूं बि कंदा हूंदा, पर निमाज़ इंसान जे दिलि जी तस्कीन आहे। जेकॾहिं ॾिठो वञे न, जेतिरो सुकून करार अलाह तबारक व ताला पंहिंजी निमाज़ में ऐं पंहिंजे सजदे में रखियो आहे न, एतिरो कंहिं बि इबादत में तव्हांखे तस्कीन न मिलंदी। इहो उन्हनि खां पुछो ॾिसो जिन सजदा कया आहिनि, जेके इहो मेराज माणे चुका आहिनि, ऐं सफ़र केॾो बि ॾिघो हुजे खजंदो हिकिड़ी वक़्त आहे। तव्हां अलाह तबारक व ताला ताईं पहुचो, पहुची वेंदो, पर उन जे लाइ तव्हांखे इब्तिदा करणी पवंदी। दिलि जे हुज़ूर सां बारगाह इलाही में तव्हां वञो, रब जे आॾो तव्हां दुआऊं घुरो, तव्हांजी दुआ मुस्तजाब थींदी। दुआ ऐं ॿियो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो वसीलो वठी जेकॾहिं असां दुआ का घुरूं था न, त रब ताला उन दुआ खे रद्द नथो करे। या जेकॾहिं पीउ पंहिंजे औलाद जे लाइ जेका दुआ घुरे थो न, उनखे बि अलाह तबारक व ताला रद्द नथो करे। माउ जे पेरनि हेठां रब जन्नत रखी आहे, पर जन्नत जो दरवाज़ो पीउ आहे। अलाह तबारक व ताला पीउ खे पंहिंजे औलाद जे लाइ हिकिड़ो सम्झो त दुआ जो दर करे पैदा कयो आहे, छो जो पीउ जी माउ जी पिट बि रहम आहे न दिलि में,
पर जेकॾहिं पीउ कंहिं औलाद खे पिटींदो न अल्लाह उहो अलाह तबारक व ताला अलाह माफ़ी ॾिए उहो माण्हू सिधो न थींदो। त असांखे घुरिजे त पंहिंजे पीउ माउ जी जेको आहे सो इज़त कयूं एतिराम कयूं ऐं उहे असांजे सां गॾु थोरे टाइम जे लाइ आहिनि। माना असां जवान थियासीं हाणे असांजो जेको वालदेन आहिनि उन्हनि जो सभु कंहिंखे जो सफ़र आख़िरत ॾे पंधु जारी आहे, हिकिड़े ॾींहुं हलिया वेंदा, पर पोइ पीउ माउ जहिड़ी नेमत वरी ॿीहर न मिलंदी। उनखे फील तव्हां तॾहिं कंदो जॾहिं तव्हां सां गॾु न हूंदा। जी तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त तमामु रिश्ता इंसान खे दुनिया में मिली वेंदा आहिनि, ठही वेंदा आहिनि, चूज़ करे वठंदा आहियो तव्हां न, माण्हुनि खे चूंडींदा आहियो, पर वालदेन ॿीहर न मिलंदा आहिनि। न वालदेन ॿीहर तव्हांखे भली केॾा बि रिश्ता हुजनि कुझु बि हुजनि, पर वालदेन उहे आहिनि जेके तव्हां सां बेलोस मोहबत कनि था बग़ैर कंहिं लालच जे। औलाद जी बि पंहिंजे पीउ माउ सां मोहबत आहे, पर औलाद जे मोहबत में ऐं पीउ माउ जे मोहबत में फ़र्क़ु आहे। सही पिया चओ, ईअं ई आहे, बेशक ईअं ई आहे। ऐं हीअ त उहो टॉपिक आहे जंहिं ते पाण जेतिरी देरि ॻाल्हायूं बिल्कुलु बिल्कुलु माना हीअ टॉपिक ख़तम थियण वारो रहमतुल आलमीन ऐं संदसि बचड़नि जो ज़िक्र हलंदो न त दिलि जे मथां सुकून तारी थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु जो रूह बि मथां आयल आहे ऐं इहे जेके शयूं आहिनि इहे रहमत सां भरपूर आहिनि। बेशक जॾहिं रहमत सां मिलंदी त इंसान जो वजूद तकाशे आहे कोन। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां भली फिल्मूं ॾिसो कुझु बि ॾिसो निंड तव्हांखे न ईंदी, क़ुर पाक खोले तव्हां ॿ वरक पढ़ंदव न तव्हां झूठा पढ़ंदव निंड ईंदी। तव्हां चओ ॿियो को माण्हू चवंदो अलाए छा चयो अथसि। इहो छा आहे, इहा रहमत जी पलट आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी तव्हां इजाज़त ॾियो त सरताज जी तरफ़ बेशक बेशक कुझु अशार तव्हां खां नातिया कलाम जा ॿुधंदासीं। जी प्लीज़ बिस्मिल्लाह कयो। हे उर्स मुबारक जो महीनो आहे, दाता अली हजवेरी ऐं हज़रत भिट जो धणी सूफ़ी शाहिदा शरीफ़ त भिट सरकार जो शेर आहे त मीरा शाह मदद थी तव्हां सुणींदा थी, सुभान अल्लाह आहीं अब्दुल लतीफ़ जो तूं हसनी तूं हादी, बादशाह बगदादी कड़का माड़ मुरीद ते। त उन्हनि जे बारगाह में मनक़बत जा सिर्फ़ु 2 अशार मां तव्हांजे हथ पेश कंदुसि। वॾी मशहूरु मरूफ़ा मुंहिंजा उस्ताद हिते आयल आहिनि हैदराबाद में, पोइ कल्ह उन्हनि सां गॾु मूं झुंगारी पए वेठे, अॼु मूंखे पढ़ण जो मौक़ो नसीब थिए थो। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मीरा वलियों के इमाम, मीरा वलियों के इमाम, मीरा वलियों के इमाम, दे दो पंजतन के नाम, हमने झोली है फैलाई बड़ी देर से मेरे मीरा, हमने झोली है फैलाई बड़ी देर से, डालो नजर करम सरकार, डालो नजर करम सरकार, डालो नजर करम सरकार, अपने मंगतों पर एक बार हमने आस है लगाई बड़ी देर से मेरे मीरा, हमने झोली है फैलाई बड़ी देर से। तुम जो बनाओ बात बनेगी, तुम जो बनाओ बात बनेगी मीरा, तुम जो बनाओ बात बनेगी, दोनों जहां में लाज रहेगी, लाज रहेगी। जब मैंने तुम्हें पुकारा, जब मैंने तुम्हें पुकारा, जब मैंने तुम्हें पुकारा, काम आया तेरा सहारा, चलता आसी का गुजारा तेरे खैर पे मेरे मीरा, चलता आसी का गुजारा
تیری خیر پہ تو ڈالو نظر کرم سرکار، ڈالو نظر کرم سرکار، ڈالو نظر کرم سرکار، اپنے منگتوں پر ایک بار ہم نے آس ہے لگائی، بڑی دیر سے میرے میرا ہم نے جھولی ہے پھیلائی، بڑی دیر سے۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ، بہت خوبصورت کلام۔ ناظرین وقت تھی ویو ہے شارٹ کمرشل بریک جو، سو بریک کی طرف اگیا ودھوں تا ॾिसंदा रहिजो सुबुह बहिराण۔ नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी। नंढड़े ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। लाइव कॉलर आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? दरगाह सखी जाम दाता खां हाफ़िज़ परवेज़ अली तीवणो। अदा छा चवणु चाहींदव? मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम में शामिल अमी थी चुका आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम ॿुधूं पिया, तमामु बहितरीन नातो मन खां ॿुधो ॿुधियो थी ऐं असांजी कॉल मिली त ख़ुशी थिए पई। ऐं सभ खां पहिरियां अव्हांखे जेके ॾिसंदा सभिनि खे जुमतुल मुबारक जी खोड़ सारी मुबारकूं। ख़ैर मुबारकूं। प्रोग्राम कीअं लॻंदो आहे? अव्हांखे हमेशह शामिल थींदा आहियो ऐं प्रोग्राम जो इंतज़ारु हूंदो आहे त जुमे जो प्रोग्राम आहे, अॼु ख़ासि तौर ते प्रोग्राम वेही ॾिसणो आहे? प्रोग्राम जो वसीलो हूंदो आहे, खोड़ प्रोग्राम जे ज़रिए असांखे मालूमात मिले थी, सुठा सुठा जेके गेस्ट बि अचनि था ऐं ख़ासि करे स्पेशल जुमे ॾींहं जो वधीक इंतज़ारु हूंदो आहे। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। हूअं जुमे जो ॾींहुं तव्हांजो कीअं गुज़रंदो आहे? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन गुज़रंदो आहे। जीअं हमेशह जीअं स्टार्टिंग असांजी हूंदी आहे नातुनि सां पढ़ंदे पढ़ंदे अल्हम्दुलिल्लाह सुबुह थिए थो ऐं ॾींहं में सुकून वारो गुज़रे थो। वाह वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। ॿियो कुझु चवणु चाहियो था? हा, मां नात झुंगाइणु चाहींदुमि। हा हा, बिस्मिल्लाह, झुंगारियो। मुंहुं में बाज़ार मुंहिंजे पारत तई, महशर में सरदार उम्मत जी पारत तई, पंहिंजा दोहन सीत ॾाढो पछताया तो हाणे, मूं बदकार जो सोना पोइ छा थींदो त सुभाणे, लेण वाया नार मुंहिंजी भारत तई, महशर में महबूब उम्मत जी भारत तई, बेपरवाह जी कोर्ट में जॾहिं दफ़्तर कारो खुलंदो, छा ॾोह कया छा सवाब कयो, मुंहिंजो हाल समूरो खुलंदो, नज़र कजई नंगेदार मुंहिंजी भारत तई, महशर में मदनी उम्मत जी भारत तई, मुंहुं में ऐब हज़ार मुंहिंजी भारत तई, महशर में आका सभिनी जी भारत तई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। नालिम ठमर साहब, जॾहिं हुब हूंदी आहे न, जॾहिं सिक हूंदी आहे त महसूस थींदो आहे अव्हांखे बि त पोइ सरकार ॿुधंदो आहे। बेशक बेशक। को ईअं को वाक़ियो ज़िंदगी जो जेको बयानु करे सघो अॼु प्रोग्राम में? हा, असल में इहो ईअं हुयो त बाबे साईं जे खे इस्लामाबाद घुरायो कुझु माना कुझु सर्टिफिकेट ॾियण जे लाइ एज़ाज़ी। सही सही। सो तॾहिं मुंहिंजी नौकिरी हूंदी हिते हैदराबाद में ऐं मां रहंदो हुउसि कोटड़ी में। हितां त वियासीं पाण होॾे बाय एयर। अच्छा अच्छा। हा, कराची मां वियासीं हुते,
12 रबीउल अव्वल जो प्रोग्राम जेको थींदो आहे सालियानो, जेको गवर्नमेंट लेवल ते मज़हबी उमूर वारा मल्हाईंदा आहिनि, जी हा, उन जी इनवाइटेशन आई बाबे साईं खे। पर परियां वरी मोटियासीं, बाबे साईं चयो त हाणे जेको आहे तो फ्लाइट कराची जी मिले कोन थी, कराची जी थी मिले, सखर जी मिले कोन थी, हाणे हलूं वरी कराची खां मां मोटी अचां छो ॾुखियो थींदो, हाणे भला कीअं कयूं? मां चयो बाबा पोइ हाणे ईअं था कयूं जो शालीमार ट्रेन में चढ़ूं था, इहे तव्हां पोइ रोहिड़ी लही वञिजो, बाक़ी मां वरी पोइ परते वञी हैदराबाद लहंदुसि। सो चई ठीकु आहे, सही आहे। बहरहाल असां सुबुह जो 6 बजे शालीमार ट्रेन में चढ़ियासीं। हला पहुतासीं, रोहिड़ी स्टॉप आयो, बाबो साईं लही पंहिंजे ॻोठ में हलियो वियो, मूंखे वरी हिते पंहिंजी नौकिरी ते अचिणो हो, मां उतां माना आयुसि हिते। हाणे हैदराबाद बि आई पर मां लथुसि कोन। जेॾीमहिल कोटड़ी जे वेझो थियासीं त गाॾी हले पई ऐं आहिस्ते आहिस्ते माना स्लो थी, त मां पंहिंजो जेको बैग हो उन में खणी माना लहण जी मां कोशिशि कई, त मुझे बरसां जेको ॿियो माण्हू बैठे, भाई क्या उतरना है क्या? मैंने कहा हाँ जी। यहाँ तो भाई इसका स्टाफ ही नहीं है, अभी कराची जाके उतरोगे बेटा तुम, वो उतर जाते ना पीछे हैदराबाद। मैंने कहा था अभी मेरे तो जहन में सही निकल गया कि कोटड़ी तो इतना बड़ा जंक्शन है यहाँ, मगर ये शालीमार का नहीं है। मजबूरन थी वेही रहियुसि ऐं माना सलात पढ़ियमि, मां ॿुधायांव थो पंहिंजे प्यारे सोने नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी महिरबानी अता। सुभान अल्लाह। मां सलात पढ़ियमि, मूंखे सोचां बि पियो हाणे वञा कराची, माना राति जो हिते 9 थिया आहिनि, 10-11 बजे उते पहुचां, वरी उतां मोटी अचां, ॾाढो पियो मां ग़लती कई वॾी हीअं। बहरहाल सलात पढ़ी ऐं तव्हां बिलीव कंदव, मां चयो मदीने वारा साईं का मुंहिंजी मदद कर। तव्हां यकीन कंदव त ॿोलाड़ी जे भरिसां पहुतासीं, माना त गाॾी स्लो थी वई, गाॾी माना बीठी, गाॾी खे आॾो को काशन हो अलाए छा, पर मां त उनखे मनसूब कंदो गाॾीअ जो फॉल्ट हो या जेको बि इजाज़त न मिली, मां त पंहिंजे प्यारे पाक पैगंबर जी महिरबानी मञंदुसि न जो मूं सॾु कयो ट्रेन में, ऐं ट्रेन हितां कोटड़ी मूं हली ॿोलाड़ी, ऐं ट्रेन कोटड़ी एतिरो को डिस्टेंस कोन्हे को 4-5 मिंटनि जो पंधु हुयो। बहरहाल मां कश्मकश में हुयुसि ऐं दिली तरह सां मां सलात सगोरी पढ़ी ऐं सोने नबी सल्लल्लाहु अलैहि जिन खे सॾु कयुमि त मुंहिंजा साईं मुंहिंजी मदद कर, मां ग़लती थी वई आहे। ऐं ट्रेन उहा माना सम्झ बीठी, मूंसां गॾु ॿिया बि 2-3 माण्हू लही पिया। बहरहाल पोइ परियूं वरी राति जो टाइम हो, सवारी मिली कोन, पोइ जेके डाला भरे ईंदा आहिनि रेती जा, इन ते चढ़ी अची कोटड़ी मां लथुसि। सो ॿुधायांव थो त दिली तरह सां जेकॾहिं तव्हां सॾु कयो त मुंहिंजा सुहिणा हबीब ॿुधनि बि था ऐं तव्हांजी माना जेका दादरसी बि थिए थी। नंढी असांजी का मुश्किलात हुजे या वॾी मुश्किलात हुजे, पर हुज़ूर ॿुधंदो आहे, बेशक इहो असांजो ईमान आहे। अच्छा, वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त न पियूं ॾियनि, लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज ॾींदव? मैसेज इहो आहे त ज़िंदगी त हूअं ई बि मुख़्तसर आहे, असांजो जेको मुसलसल जेको पंधु आहे उहो माना क़बर जे तरफ़ आहे, आख़िरत जे तरफ़ आहे। के 5 एमाल चङा कयूं वञजनि जो जेके बि शयूं हिते सभु रहिजी वेंदियूं, हलंदा पाण सां गॾु एमाल। बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि करे माण्हू उन्हनि खे वधाइण जी कोशिशि करे। ख़ूबसूरत, इलाही सुठो तव्हांजो मैसेज आहे। मां सम्झां थी असां अॼु जे ॾींहं ते असां सभिनीनि जो इहो ई मैसेज हुजणु घुरिजे। थैंक यू सो मच, तव्हां आयो, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। ॿिन्हिनि महिमाननि जी मां शुक्रगुज़ार आहियां, एंटायर टीम जी शुक्रगुज़ार आहियां, हुननि जे साथ सां ई प्रोग्राम नाज़रीन अवां ताईं पहुची सघियो। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी एंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में रखंदव भरपूर यादि। इंशाअल्लाह वरी सूमर खां पाण गॾु आहियूं। अल्लाह निगहबान। वेंदे वेंदे नाले मिठ मैसर साहब तव्हांजे हवाले कयूं था प्रोग्राम खे, चाहींदासीं त तव्हां कोई ख़ूबसूरत नातिया कलाम असांजे व्यूअर्स ताईं पहुचायो। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में,
भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में। चौधारी थिया चिटा गुल टिड़िया गुलिस्तान में। भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में। भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में। मके पाक में थी एड़ी रोशनाई, खुदा पाक इज्जत सजण जी वधाई। मके पाक में थी एड़ी रोशनाई, खुदा पाक इज्जत सजण जी वधाई। किसार बल क्या हिन अहिड़ा पाक कुरान में। भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में। थिया धन का निधन का भले क्यों भलायूं। ये एहसान मालिक जपो कीअं गायूं। थिया धन का निधन का भले कयूं भलायूं। ये एहसान मालिक जपोए कीअं गायूं। आई मान वारी गैरत तॾहिं मुसलमान में। भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में। भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में। आयो पहर चादर शिफा मेहरबारी। न तग में अरब में हुई रात कारी। आयो पर चादर शिफा मेहरबारी। न तग में अरब में हुई रात कारी। वा पूरी द जेरियूं न्याणियूं माण्हू कब्रिस्तान में। भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में। मोहम्मद जे सदके मिली आहे इज्जत। पढ़ूं था निमाज़ूं त दिल माणे फरहत। मोहम्मद जे सदके मिली आही इज्जत। पढ़ूं था निमाज़ूं त दिल माणे फरहत। लिखां लफ्ज़ केड़ा तुझे शहनशाह शान में। भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में। उन्हीअ जे मुहाबे ई अल्लाह ढके थो। वरना बहर को खयूं अॼु वते थो। उन्हीअ जे मुहाबे ई अल्लाह ढके थो। वरना बखर को खयूं अॼु वते थो। ढकियल आहिनि ऐब तुंहिंजा मुंहिंजा दास्तान में। भली आयो साईं वारे वागूं हिन जहान में। ऐ नाले मिठा पढ़ सनाम मुस्तफ़ा जी। तहूं दई हमेशा ले रहमत खुदा जी।
اے نالے مٹھا پڑھ سنا مصطفیٰ جی توں دئی میں شال رحمت خدا جی امیدوں مہیسر آہن امیدوں مہیسر آہن نبین گبان میں بھلی آیو سائیں وارے واگوں ہن جہان میں بھلی آیو سائیں وارے واگوں ہن جان میں چودھاری تھیا چٹیا گل ٹڑیا گلستان میں بھلی آیو سائیں وارے واگوں ہن جہان میں